जीअं त नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं घारो जे बाबा जमील शाह ग्राउंड ते। हिते 2 महीननि खां वठी मुसलसल ही जेको क्रीक जो पानी जेको मौजूदु आहे, तव्हां मुंहिंजी बैक साइड ते ॾिसी सघो था त हीउ 2 महीननि खां वठी करे मुसलसल बीठो आहे। हिते जेके रांदियूं कंदा हुआ उन रांदियुनि जूं सरगर्मियूं बिल्कुलु हिन वक़्तु मुअतल लॻियूं पियूं आहिनि। इन हवाले सां असां अगरि कुझु रांदीगर मौजूदु आहिनि, असां उन खां पुछूं था त उनजो छा चवणु आहे। ही ग्राउंड की हालत तव्हां ॾिसो पिया, हिन ग्राउंड के तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि। वीर चढ़े थी, वीर जे करे सभु पाणी हिन में दाख़िल थिए थो। हिते कब्रस्तान भी है, हिते ॻोठ भी है। इंतज़ामिया के खपे त हिते फौरी जेका है बंद ॾियण जो को बंदोबस्त कयो वञे। असां चई थकी विया आहियूं, पर केरु ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। असांजो मुतालबो इहो ई आहे त असांजी ग्राउंड जी जेकी सरगर्मियूं मुअतल थी वियूं आहिनि, इन सरगर्मियुनि खे दुबारा जेकी आहे बहाल कयो वञे। बसि मुंहिंजो तव्हां सां इहो ई मुतालबो आहे त तव्हां जेको आहे हिन चीज़नि ते फौरी ध्यानु ॾियो। असांजो डिस्ट्रिक्ट जो सबसे वॾे में वॾो ग्राउंड आहे जेको 24 एकड़ ते मुश्तमिल आहे, जंहिंमें फुटबॉल, क्रिकेट, हॉकी ऐं मुख़्तलिफ़ रांदियूं थियनि थियूं। तक़रीबन 2 महीननि खां हिन ग्राउंड में ही पाणी मौजूदु आहे। कुझु पाणी बरसाति जो आहे, बरसाति जो पाणी अलाही रहमत आहे, पर बहरहाल सुकियो वञे। ही दरिया जी क्रेक आहे, उनजे करे पाणी इहो बार अचे थो, जंहिंजे करे 2 महीने खां को बि फुटबॉल, क्रिकेट, को बि स्पोर्ट जी का बि सरगर्मियूं सभु मुतल आहे। उन खां बाद में हिन बराबर में कब्रस्तान बि आहे। कब्रस्तान में कब्र में पाणी बि अचे थो। उन खां बाद में ॻोठ जे अंदरि पाणी दाख़िल थिए थो। दरगाह आहे। उन खां समुंड जे पासे में जेको आहे को प्लाटिंग थी आहे, जंहिं प्लाटिंग मालिक वॾी बंदि हणाए छॾी आहे, जेको पाणी हुन पासे कोन पियो वञे ऐं हिन पासे पाणी अचे पियो। असीं सिंध जो वॾो वज़ीर आला मुराद अली शाह ऐं सिंध स्पोर्ट DC AC सभिनि खे मुतालबा करियूं, महिरबानी करे बराए महिरबानी ही पाणी घरों मां जल्द खां जल्द कढायो वञे ऐं फुटबॉल, क्रिकेट जूं रांदियूं वरी सरगर्म कयो वञे। 2 महीने का पानी है, स्पोर्ट असांजी तबाह थी पई आहे। सम्झे कंहिं बि माण्हू खां दिलचस्पी कोन वरिती आहे। लोन ऑफिसर खे असां चयो आहे, चेयरमैन खे असां चयो आहे, TMO खे असां चयो आहे, इन सभिनि खे चयोसीं, पर कंहिं बि अमल असां इहो कोन कयो आहे। त गुज़ारिश करियूं था असां हुनखे मुराद अली शाह खे ऐं सिंध स्पोर्ट वारनि खे बराए महिरबानी करे असांजे घरून आबाद कया वञनि, जल्द खां जल्द पाणी कढायो वञे। इन जी गुज़ारिश नाज़रीन बिल्कुलु तव्हां हिन वक़्तु ॿुधा माण्हुनि जा व्यूज़, हुनजो छा चवणो, हुनजो इहो ई मुतालबो आहे त असांजे ग्राउंड में 2 महीननि खां पाणी मौजूदु आहे, पर अॼु ताईं को DC खां वठी करे को बि अहला अमलदार या घारो इंतज़ामिया तरफ़ां को बि नोटिस न वरितो हुयो आहे जेको हींअर रांदियूं मुकमल तौर ते बंदि आहिनि ऐं उहे जेके नौजवान उहे बिल्कुलु ईअं ई फारिग वेठा आहिनि। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मल्ला, सोच TV घारो।